बलूचिस्तान ज़िले किला अब्दुल्ला में एक्सीक्यूवेटर ड्राइवर बहादुरी जो मुज़ाहिरो कंदे बोट जे वहकिरे में फाथल एक ख़ानदान खे बचाए वरितो। रंबी वारे इलाक़े में तोबा अचकज़ई मां आयल बोट जे वहकिरे में एक गाड़ी फासी पई। गाड़ी में ड्राइवर एक औरत ऐं संदसि 3 ॿार मौजूद हुआ। इलाक़े वासियुनि मदद लाइ एक एक्सक्यूवेटर ड्राइवर खे घुराए वरितो। एक्सक्यूवेटर ड्राइवर पंहिंजी हयाती ख़तरे में विझंदे वहकिरे में फाथल ख़ानदान खे बचाए वरितो। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी पारां एक्सक्यूवेटर ड्राइवर जी बहादुरी जी वाखाण ड्राइवर खे नक़द इनाम ऐं तारीफ़ी सनदूं ॾियण जो ऐलान। वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी चयो त एक्सक्यूवेटर ड्राइवर ख़ल्क़ जी ख़िदमत करण जो आला मिसाल क़ाइमु कयो आहे। असांखे पंहिंजनि अहिड़नि हीरोज़ ते फ़ख़्रु आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।